नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मीरवा लग हंडाणी जे ॻोठ मेहो खान दस्ती में सकनी प्लाट ते कब्ज़े करण ते एहतजाज कंदे रियाज़ अली दस्ती, गुलाम असगर दस्ती, मोहम्मद मारूफ दस्ती, आदम खान दस्ती, यासिर दस्ती, फयाज़ अहमद दस्ती चयो त असांजे घर जे भर में सकनी प्लाट है जंहिं ते नेमतुल्लाह दस्ती, रहमतुल्लाह दस्ती, असदुल्लाह दस्ती, बादल दस्ती, अब्दुल कदीर दस्ती, फराज शफीक, यूसुफ समीउल्लाह दस्ती ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि। ही प्लाट असां घरनि जे भरिसां सकनी प्लाट जंहिं ते असांजो मुकम्मल हक़ है। बासर माण्हुनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण चाहिनि था। जॾहिं त अहिड़े अमल ख़िलाफ़ असां मीरवा पुलिस थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई, पर पुलिस बासरनि जी वंगार वेंदे हिन महिल ताईं को बि एक्शन न खयो। मीरवा पुलिस धुर बणियल आहे। असां आला हुकम वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, डिप्टी कमिश्नर खैरपुर, असिस्टेंट कमिश्नर मीरवा, IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे अपील करियूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।